वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इंडस डेल्टा खे ज़िंदा रखण लाइ सिंधु दरिया जो कुदरती वकिरो बरक़रार रखणु अणटर आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त दरिया जो पाणी समुंड ताईं न पहुतो त सामूंडी पटी में साड़जी वेंदी। संदसि चवणो हो त इंडस डेल्टा ताईं पाणी पहुचाइण माहौलियाती इंसाफ़ जी घुरिज आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त ज़मीन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ माहौलियाती इंसाफ़ जी घुरिज पूरी कई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त पाणी ज़िंदगी आहे ऐं कुदरती वसीलनि जो तहफ़्फ़ुज़ असां सभिनी जी गॾियल ज़िमेवारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त असांखे बंजर थींदड़ ज़मीन ऐं वधंदड़ ॾुकार जे ख़तरे खां ख़िलाफ़ अवामी शऊर पैदा करणो पवंदो। वॾे वज़ीर जो चवणो हो त सिंध हुकूमत वणकारी पाणी ज़ख़ीरे ऐं जदीद वाटर मैनेजमेंट जे मनसूबाबंदी ते अमल करे रही आहे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह न पिया हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इंडस डेल्टा खे ज़िंदा रखण लाइ सिंधु दरिया जो कुदरती वकिरो बरक़रार रखणु अणटर आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त दरिया जो पाणी समुंड ताईं न पहुतो त सामूंडी पटी में साड़जी वेंदी। संदसि चवणो हो त इंडस डेल्टा ताईं पाणी पहुचाइण माहौलियाती इंसाफ़ जी घुरिज आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त ज़मीन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ माहौलियाती इंसाफ़ जी घुरिज पूरी कई वञे। वॾे वज़ीर जो चवणो हो त पाणी ज़िंदगी आहे ऐं कुदरती वसीलनि जो तहफ़्फ़ुज़ असां सभिनी जी गॾियल ज़िमेवारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणो हो त असांखे बंजर थींदड़ ज़मीन ऐं वधंदड़ ॾुकार जे ख़तरे ख़िलाफ़ अवामी शऊर पैदा करणो पवंदो। वॾे वज़ीर जो चवणो हो त सिंध हुकूमत वणकारी पाणी ज़ख़ीरे ऐं जदीद वाटर मैनेजमेंट जे मनसूबाबंदी ते अमल जारी करे रही आहे।